नाज़रीन, ठटो मां ख़बर आहे जेका अव्हां ताईं पहुचायूं पिया। वफ़ाक़ करम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले ठटे में इलेक्शन खां अॻु ई इलेक्शन थी वञण जो मंज़र नज़र अचणु लॻो आहे। आवाम दोस्त MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी पारां ज़िले ठटे जे ग़रीब आवाम ऐं सिविल सोसाइटी सां सहकार में रहंदे खेनि बिजली, गैस, रोड, रस्ता, पाणी ऐं तिबी सहूलतूं फ़राहम करण खां वेंदे संदन हर मसइले खे पंहिंजो ज़ाती मसइलो तसवुरु कंदे फ़ौरी हल करण वारे बहितरीन अवामी ख़िदमतुनि एवज़ अवाम पिणु खेसि पंहिंजो रूह जो राणो ऐं अज़ीम सियासी सरवाण तौरु क़बूल कंदे खेसि साह में सांढे मथां साह सदिको कंदे नज़र अची रहिया आहिनि। ताज़ीन ईद उल अज़हा जे 3 ॾींहंनि ते ज़िले ठटे जी सिविल सोसाइटी, वापारी, सहाफ़ी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरनि जा हज़ारे माण्हू संदसि मकली वारी रहाइशगाह ते पहुची संदसि ईद मिलण आया। खेसि बहितरीन अवामी ख़िदमतुनि एवज़ ख़िराज तहसीन पेश कंदे खेसि अजरकूं ऐं लौंगियूं पाराए मथसि गुलनि जी वर्खा कंदे नज़र आया। अवाम सां ईद मिलण वक़्तु गॾु थियल हुजूम खे ख़िताब कंदे MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी चयो त ज़िले ठटो मुंहिंजो बाबा मरहूम एजाज़ शिराज़ी जी सियासत जो मर्कज़ ऐं माॻ हुयो, जंहिंखे मूं अची अवामी ख़िदमतुनि कंदे सियासी रौनकूं बहाल कयूं आहिनि, जंहिंसां बाबा जे रूहनि खे ज़रूरु राहत ऐं सुकून नसीब थी रहियो हूंदो। यादि रहे त MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी सां संदसि टीम जा माण्हू अब्दुल गनी कुरैशी, जावेद लतीफ़ मेमण, शहज़ोर चांग, मिर्ज़ा हुसैन बेग, परवेज़ अब्बासी, चौधरी अकरम खुश्क, हनीफ़ चंद मेमण, लियाकत पपी अब्बासी, यूसुफ दायो, हाफ़िज़ सादुल्ला मेमण, सैयद निज़ाकत शाह ऐं ॿिया पिणु सवें माण्हू गॾु हुआ।